अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी पंहिंजा वारे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी ऐं काफ़ी तव्हांखे रिव्यू मां जेको आहे शायदि को सो व्लॉग यूट्यूब चैनल ते ॾींदो अचां थो ऐं कोशिशि मुंहिंजी ईअं हूंदी आहे त बहितरीनु ऐं टाइम ते अपडेट तव्हांखे ॾींदो हलां। दोस्तों तव्हां ॾिठो त ताक़र ख़ान नेठ उन खे सांवल छॾाए मतिलबु ख़ैरु सलामत सां घर पुॼाई। दोस्तों मां पहिरीं पोएं एपिसोड में तव्हांखे ॿुधायो त सांवल ई मेन माण्हू आहे जेको चाकर ख़ान खे अकबर ख़ान जे चुंगल मां कढंदो ऐं अॻिते छा थींदो। अॻिते दोस्तों इहो थींदो जंहिंमें हाणे चाकर ख़ान त इहा कोमल वापसि कंदो कोन इज़त सां ऐं हाणे जेको आहे इन जे करे मसइला वधंदा झेड़ा वधंदा ऐं अकबर ख़ान पंहिंजी इज़त जे जो जेको आहे न उनखे लॻियलु आहे ऐं उहा इन जी इहा कोशिशि हूंदी त मां कहिड़े बि हिसाब सां पंहिंजो जेको आहे कोमल खे वापसि आणियां, पंहिंजी इज़त जो जेको फलूदो थियण वारो आहे उन खे बचायां। ऐं ड्रामो त बहितरीनु हाणे मोड़ ते आयो आहे। हाणे छिकछिका बि भली हलंदी। अचण वारे एपिसोडनि में सुठा सुठा तव्हांखे सीन ॾिसण वटां मिलंदा ऐं बहितरीनु सीन ॾिसण वटां मिलंदा ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे सभ खां पहिरियां सभ खां टाइम ते अपडेट तव्हांखे पुॼाईंदो रहां। ऐं हेॾो सांवल बि फ़िलहालु ऐं ॻोठ वारनि साथ ॾिनो आहे चाकर ख़ान दिलावर जो। अॻिते वरी इन्हनि जा इख़्तिलाफ़ात वधंदा। जी हाँ दोस्तों, इन्हनि जा इख़्तिलाफ़ात वरी हिकु भेरो ॿीहर वधंदा। जेका इहे फ़िलहालु चाकर ख़ान सां गॾु बीठा आहिनि वरी इन जे ख़िलाफ़ु थी वेंदा, मतिलबु वरी कुझु अकबर ख़ान सां मिली वेंदा। अहिड़े हिसाब सां इहे सीन तव्हांखे बार बार अचण वारे एपिसोडनि में ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। शाहिद खुसू खे दुआनि में यादि रखंदा ऐं असांजे हिन शाहिद खुसू व्लॉग यूट्यूब चैनल ऐं हिन फेसबुक पेज खे फॉलो कंदा, लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। हिन वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर कंदा दोस्तों, सुठो प्यारो कमेंट बि कंदा। तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो।